गौसपुर जे मस्जिद मौले जे रहवासियुनि जो घर जे प्लाट ते कब्ज़े करण ख़िलाफ़ अब्दुल सत्तार चन्ना, मोहम्मद अली चन्ना, अब्दुल्ला चन्ना ऐं नंढनि ॿारनि सां गॾु क़ुर पाक खणी मीडिया अॻियां एहतिजाज कंदे चयो आहे त असांजे मुख़ालिफ़नि अब्दुल लतीफ़ चणो ऐं ॿियनि असांजे प्लाट बिला जवाज़ कब्ज़ो करे छॾियो आहे। हुननि चयो आहे त हू JUI जो कारकुन आहे ऐं केतिराई दफ़ा JUI जे अली क़यादत ॾांहुं वियो आहे, पर को बि खड़तेल न निकितो आहे। हुननि चयो त फ़ैसिले लाइ असां राज़ी आहियूं, पर हू फ़ैसिलो करण लाइ बि तयारु न आहे। असां एहतिजाज करे थकिजी पिया आहियूं, कंहिं बि नोटिस न वरितो आहे। हुननि चयो त असां सां इंसाफ़ करे कब्ज़ो कयल प्लाट वापसि कराए वञे, न त आउं प्रेस क्लब आॾो पाण खे ॿाहिरि ॾेई साड़े छॾींदसि। हुननि चयो त इंसाफ़ न मिलियो त कोर्ट सगोरी जो दर खड़काईंदसि। हुननि डिप्टी कमिश्नर कंध कोर्ट खे अपील कंदे मुतालबो कयो आहे त कब्ज़ो कयल प्लाट जो नोटिस वठी कब्ज़ो छलाए ॾिनो वञे।